शिकारपुर में म्यूनिसिपल कमेटी के मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब आॾो निटण उस में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां बि डीलिंग ते मौजूद आहे अतीक धुकड़। जी अतीक। आज बिल्कुल शिकारपुर में म्यूनिसिपल कमेटी के मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। असां तो अॻुवाण सां ॻाल्हि कंदासीं। संजय छा ॼाण असां अॼु एहतजाजी रैली कढी हिते प्रेस क्लब अॻियां आया आहियूं। असांजो मुतालबो इहो आहे त म्यूनिसिपल मुलाज़िमनि खे 5 महीननि खां जेका न सालियानी इंक्रीमेंट थींदी आहे उहा न मिली सघी आहे। नंढनि मुलाज़िमनि खे हिन वक़्त ताईं टाइम स्केल न मिलियो आहे। उनखां अलावा जेके आहिनि हिते कचनि मुलाज़िमनि जूं पघारूं रहियल आहिनि। मसइला खोड़ आहिनि, पर असांजो मुतालबो इहो आहे त वक़्तु सिर आस्ते आस्ते करे इहे असांजा मुतालबा पूरा कया वञनि। असांजो CM मुराद अली शाह खां मुतालबो आहे, सूबाई वज़ीर बल्दियात नासिरुद्दीन शाह साहब खां मुतालबो आहे त असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि फ़ौरन हल कया वञनि ऐं जेके उन में मुलविस ऑफिसर उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। असांजो सालाना इंक्रीमेंट लॻंदो आहे पकनि मुलाज़िमनि जो, उहो 5 महीननि को वठी उहो बि न लॻो आहे। कचनि खे 12-12, 15-15 साल थी विया आहिनि, उन्हनि खे पको कयो वञे। 5 महीना गुज़री विया आहिनि। ॿियनि ज़िलनि खे ऐं ॿियनि तालुकनि खे बि इवन जेको आहे इंक्रीमेंट मिली वई आहे ऐं शिकारपुर TMA खे हिन महिल ताईं कोन मिली आहे। उनजो सबबु कोन पियो ॿुधायो वञे। ॿियनि ज़िलनि खे जॾहिं मिले थी त शिकारपुर जे TMA जे मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी छाजे करे। असांजो पुरज़ोर मुतालबो आहे त फिल-फोर मुलाज़िमनि खे इंक्रीमेंट ॾिनी वञे, रहियल मुलाज़िमनि खे पघारूं ॾिनियूं वञनि ऐं जेके असांजा जाइज़ मुतालबा आहिनि पहिरीं फ़ुर्सत में इहे हल कया वञनि। जेकॾहिं असांजो लाअमल हे जेकॾहिं असांजो डिमांड आहे पूरी न कई वई त पोइ असां इहो एहतजाज जो दायरो अञा वधाईंदासीं। अॼु तव्हां अॻुवाण जी ॻाल्हियूं ॿुधियूं। संदो जो चवणु आहे जेके असांजे साल जी रहियल इंक्रीमेंट आहे ऐं जेके ॿिया रहियल जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे मुतालबा जेसीं ताईं पूरा न कया वेंदा तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। जी।